अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही असांजो हिकिड़ो दोस्त आहे नबील रिंद, जेको घारो शहर में रहंदो आहे। समुंडी पट्टी ते उन्हनि जो सॼो सिस्टम हूंदो आहे ऐं ॾाढो प्यारो माण्हू आहे। हमेशह संगत खे दावत ॾींदो आहे त अचो यार समुंड जी पट्टी ते हलूं, तव्हांखे मच्छी खारायूं, झींगा खारायूं, पखी खारायूं। मतिलबु शिकार जो हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे। सभु दोस्त उते वेंदा आहिनि। ईअं ई अॼु बि कुझु दोस्त गॾु थिया आहिनि नबील रिंद जी दावत ते। ऐं ही मौसम अॼु एॾी ज़बरदस्त लॻी पई आहे, झुड़ालो मौसम आहे, थधी हवा लॻे पई। हूअं त तव्हां ॾिठो हूंदो गर्मी केतिरी आहे, पर अॼु मौसम ज़बरदस्त लॻो पियो आहे। ॾिसूं त हिननि राति जो छा पचायो आहे। ये समंदर और ये कश्ती और ये उस्ताद मनाफ और ये कढ़ाई, हाँ मुर्गा भी कढ़ाई, और ये उस्ताद मनाफ और ये समंदर, ये कश्ती और ये हमारा डिश। मतिलबु ही कढ़ाई पखियुनि जे गोश्त जी ठहियलु आहे। मुगिन, अदा, मलंग, मेवा और ये संगत बैठी। अच्छा दोस्तों, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिते मच्छर न हूंदा आहिनि, पर हिकिड़े अलॻि क़िस्म जी हिकिड़ी कुत हूंदी आहे जेका मतिलबु कंहिं महिल ख़ारिश कंदी आहे। उहा समुंड जी अलॻि ई हिकिड़ी मख़लूक आहे। मतिलबु हिननि जो खाइणु पीअणु पचाइणु करणु पोइ इन ॿेड़ी जे अंदरि ई हूंदो आहे। हिकु ॾींहुं रहनि, ॿ ॾींहं रहनि। ज़्यादातर मां बि वेंदो आहियां, हिकिड़ी राति असां रहंदा आहियूं, बाक़ी सुबुह जो हलिया ईंदा आहियूं। ऐं जॾहिं संगत गॾु हूंदी आहे त मस्ती मज़ाक़ बि थींदी आहे, छो त हुते मोबाइल जा सिग्नल न ईंदा आहिनि, मायुनि जूं ज़ालुनि जूं रड़ियूं न ईंदियूं आहिनि, ॿारनि जूं कूकूं न ईंदियूं आहिनि, माना आज़ादी हूंदी आहे। मतिलबु पोइ डांसूं बि थींदियूं आहिनि त गाना बि थींदा आहिनि। दोस्त सफ़ा मस्तु थी वियो आहे। वाह दोस्ती में सभु कुझु जाइज़ आहे। वाह झट खण लाइ परेशान थियो त पादर किथां आयो। साईं वरी मस्तु थी वियो। यार दोस्तो, मूंखे त तमामु घणो मज़ो ईंदो आहे हिते। मां हमेशह ईंदो आहियां पंहिंजे दोस्तनि सां, उन्हनि जूं तस्वीरूं बि तव्हां सां शेयर कयां थो, ॾिसी वठो। ॿेड़ी जी इन जाइ ते वेहण जो वरी मज़ो ई पंहिंजो आहे। ईअं लॻंदो आहे ॼण मतिलबु जहाज़ आहे, माण्हू उॾामे थो, अॻियों अॻियों वेठल हूंदो आहे। त हाणे इहे दोस्त जेके हुन ॿेड़ी में वेठल आहिनि, इहे बि शिकार ते आयल आहिनि, मच्छी जे शिकार ते। कुछ लग रहा है नहीं, मजा आया नहीं आया, धंधा खटन है ना है। मतिलबु पुछेसि थो त तव्हांखे शिकार बिकार थियो आहे या ईअं ई वेठा हो। अच्छा, इन जॻहनि ते मां 2-3 दफ़ा वियो आहियां। मतिलबु हे विच में जज़ीरा आहिनि, किथे बि तव्हां लही सघो था, घुमी फिरी सघो था। पाणी बिल्कुलु नंढो हूंदो आहे जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो। झूनो शिकारी असांजो माना झूनो शिकारी पइजी वियो आहे। हेॾा सलाम त कर। वालेकुम सलाम। चाचो वाह कावड़ में थो लॻे। दोस्तो, ही सभु हाणे मतिलबु शिकार करे आया आहिनि, मतिलबु पखियुनि जो शिकार थींदो आहे, उहे करे आया आहिनि। हींअर आराम सां वेठा आहिनि। कुझु दोस्त वरी उन्हनि पखियुनि खे ठाहिनि कनि पिया, मतिलबु पचाइण जी तयारियूं कनि पिया। मां त हिते हर साल वेंदो आहियां ऐं वञणु खपे, मतिलबु आउटिंग ते वञणु खपे, पूरो ज़हन ई चेंज थी वेंदो आहे। ऐं हिकिड़ी राति लाइ मां वेंदो आहियां। ही दोस्त मूंखे ख़बर न आहे घणनि ॾींहंनि लाइ विया आहिनि। तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी ऐं असांजी वीडियो ॾिसो था, तव्हांजी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि आई हुजे त सब्सक्राइब कजो।